शुगर फ्री सच या धोखो। भलीकार दोस्तों, अॼु जे दौर में जिते हर माण्हू सेहत बाबति फ़िक्रमंद नज़र अचे थो, उते शुगर फ्री नालो ॼण त जादू जीअं कमु करे रहियो आहे। बाज़ार में वञो त शुगर फ्री बिस्किट, शुगर फ्री मशरूब, शुगर फ्री चिंगम, हाणे त वरी शुगर फ्री दवाऊं बि। पर सवाल इहो आहे त छा इहे सभु शयूं वाक़ई असांजी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि या असां सिर्फ़ु नाले जी चमक ते धोखो खाई रहिया आहियूं। असल में इन्हनि शयुनि में खंडु बदिरां मसनूई मिठास जीअं एस्पार्टेम, सक्रीन जा इस्तेमालु घणा थियनि था। FDA जे मुताबिक़ इहे शयूं आमतौर महफ़ूज़ सम्झियूं वञनि थियूं, पर रुॻो महदूद मिक़दार में हुजनि त। मतिलबु त जेकॾहिं अव्हां रोज़ानो मुख़्तलिफ़ शयूं इस्तेमालु करे रहिया आहियो जिन में इहे मादा शामिल आहिनि, त तव्हांजो जिस्म शायदि अहिड़ी रीति को रिएक्शन ॾींदो जेको साइंसदान बि न सम्झी सघंदा। 2014 में नेचर जर्नल में शाया थियल हिकु तहक़ीक़ ॾेखारियो त सक्रीन जहिड़ा मसनूई मिठास ॾींदड़ मादा इंसान जे आंडनि में मौजूदु सुठनि बैक्टीरिया ते असरअंदाज़ थियनि था। नतीजे में जिस्म जे इंसुलिन संभालण जी सलाहियत मुतासिर थिए थी, जेको डायबिटिक माण्हुनि लाइ ख़ासि तौरु ख़तरनाक थी सघे थो। ॿी तरफ़ 2022 जे जामा नेटवर्क जी रिपोर्ट ॿुधाए थी त जेके माण्हू ॾिघे अरसे ताईं शुगर फ्री शयूं इस्तेमालु कनि था, उन्हनि जो वज़न घटिजण बदिरां 1.2 किलोग्राम वधी सघे थो। छो त मसनूई मिठास दिमाग़ खे बेवकूफ़ बणाए रहियो आहे। मिठास जा सिग्नल त मिलनि था, पर कैलरीज़ न, ऐं जिस्म वधीक खाधे जी तलब करे थो। डायबिटिक मरीज़ जिन लाइ असुल खंडु ज़हर बराबरि आहे, आमतौर ते शुगर फ्री शयुनि ॾांहुं माइल थियनि था। पर 2017 जे कैनेडियन मेडिकल एसोसिएशन जर्नल मुताबिक़ ॾिघे अरसे ताईं शुगर फ्री शयूं इस्तेमालु करण सां डायबिटीज़ टाइप 2 जो ख़तरो 18% ताईं वधी सघे थो। उन जो मतिलबु त मुख़्तसिर वक़्त लाइ फ़ाइदो, पर ॾिघे अरसे लाइ बिल्कुलु बि न। ऐं जेकॾहिं अव्हां सम्झो था त शुगर फ्री प्रोडक्ट ख़ुदकार तौरु सिहतयाब आहे, त महिरबानी करे हिकु दफ़ो लेबल पढ़ो। केतिरनि ई शुगर फ्री शयुनि में वधीक फैट, सोडियम ऐं प्रिजर्वेटिव्स मौजूदु आहिनि, जेके दिलि, जिगर ऐं गुर्दनि ते असरअंदाज़ थियनि था। हिकु सर्वे मुताबिक़ 68% माण्हू शुगर फ्री लिखियल शयुनि खे बिना तहक़ीक़, बिना सवाल सिहतयाब सम्झनि था। तंहिं करे अचो त मिठे जी ख़्वाहिश लाइ फितरत ॾांहुं मोटूं। रा स्टीविया, खजूर, किशमिश, मेवनि सां तयारु थियल घर वारियूं शयूं पंहिंजे जिस्म सां दोस्ती करियो। इहा ई आहे सिहत ॾांहुं सची वापसी। का शॉर्टकट नाहे, का जादुई शइ नाहे, सिर्फ़ु ॼाण, शऊर ऐं एतमाद ई असांजो बचाव आहे। ज़िंदगी में मिठो हुजणु त सुठो आहे, पर सचो हुजणु वधीक ज़रूरी आहे। शुगर फ्री हुजण जो मतिलबु ख़तरे खां आज़ादु हुजणु नाहे। सोच सां चूंडियो, सिहत सां खाओ ऐं ख़बर सां जियो। रहो ख़बरदार, सोच सां, सिहत जी मोती सां।